इलेक्शन के सिलसिले में लाशारी बिरादरी जूं सरगर्मियों उरूज ते आहिनि। हिन वक़्त असां खानपुर तालुके जे शहर रहीमाबाद में मौजूद आहियूं, जिते लाशारी बिरादरी जो जेको आहे कठ कोठायो वियो आहे। अचो त लाशारी बिरादरी जे मुख़्तलिफ़ रवासिन ऐं चङनि मुड़सनि ऐं असां सां के लाशारी मौजूद आहे, जेको हिननि जो वॾो आहे। उन खां पुछूं त 2018 जी इलेक्शन जे हवाले सां असांखे ॿुधाइनि त लाशारी बिरादरी कहिड़े उमेदवार जी हिमायत करे थी वोट ॾियण जे हवाले सां। सही बेसिकली तो तव्हांखे ख़बर आहे, मां पाकिस्तान पीपल पार्टी सिटी शिकारपुर जनरल सेक्रेटरी आहियां ऐं असांजी वॾी क़ौम आहे माशाअल्लाह। असांजे ज़िले में तक़रीबन 10-11 वोट लाशारी बिरादरी आहे ऐं मां इन वक़्तु खानपुर तालुके में निकिरल 2 टे थिया आहिनि मूंखे। ऐं अॼु हिते असां जेकी रहीमाबाद में तक़रीबन पूरे खानपुर तालुके जी मीटिंग घुराईसीं। रईस मुक़दम बीठा आहिनि, सॼा हर पंहिंजो पाणे जो रईस हूंदो आहे, सॼा रईस बीठा आहिनि, नौजवान सभु बीठा आहिनि। अॼु असांखे इहो ई मुतफ़िक़ हिकिड़ो फ़ैसिलो कयूं था। असां हिकिड़ो ई मुते थी करे हिकिड़ो फ़ैसिलो कयूं था, असांजे वोटनि जो अख़्तियार कंहिं वटि आहे। उहो जेकी बि सियासी पार्टी या नुमाइंदा आहिनि, NA जा, PS जा, जेकी बि आहिनि, मिसाल मुख़्तलिफ़ मुख़ालिफ़ पार्टी हुजनि या कोई बि हुजे, उहो कंहिं सां राब्तो कनि ताकी हिकिड़ो ई माण्हू असांजो अॻुवान हुजे। उहो मां बरादरी जो शुक्रगुज़ार आहियां। सभिनि जो सेवड़े जो ॻोठ जो असांजो आहे रईस निज़ामुद्दीन, रेडियो जो आहे रईस वाहिदबाग ॻोठ सदरुद्दीन जो आहे आफ़िस शाहनवाज़, ऐं असांजो चीफ मुक़दम आहे फ़कीर मोहम्मद साहब। मां इन्हनि सभिनि जो शुक्रगुज़ार आहियां। ऐं रहीमाबाद जो डॉक्टर हज़ूर बख़्श साहब, अब्दुल करीम साहब, घणा ई साथी आहिनि, कंहिंजो नालो खणा। सभिनि जी महिरबानी आहे। अॼु मुतफ़िक़ा हिकिड़ी करारदाद हिते पास थी आहे त बाबा वोटनि जो अख़्तियार आहे, हिननि सभिनि मूं ते महिरबानी कई आहे, मूं नाचीज़ ते त बाबा तोखे अख़्तियार आहे त जेकी बि डायलॉग थींदा, जेकी बि सियासत में ॻाल्हाईंदा, उहो तोसां ॻाल्हाइनि। पोइ असां पाण बरादरी वेही जेकी बि फ़ैसिलो कंदासीं त बाबा हे पार्टियूं असां वटि आयूं इलेक्शन जा वोट वठण लाइ, असां कंहिंखे वोट ॾियूं, उहो फ़ैसिलो बाद में असां कंदासीं। अॼु हिन इहो ई असांजो सिलसिलो हुयो त अॼोको ॾींहुं इहो फ़ैसिलो करणो की वोट जो अख़्तियार पंहिंजी बिरादरी जो अख़्तियार कंहिंखे ॾियणो हुजे। असां सियासी पार्टियूं कोई ॻाल्हियूं कनि। मां हिननि सभिनि शुक्रगुज़ार आहियां, मूंखे मुतफ़िक़ा फ़ैसिले ते मंज़ूर करायो। साईं मुंहिंजो तालुको तव्हांखे मां बि ॿुधाए चुको आहियां पीपल पार्टी सां। पीपल पार्टी वारा तव्हां माशाअल्लाह मुंहिंजा आहिनि मोहसिन, उहे सभु उन्हनि खे ख़बर आहे त पीपल पार्टी सां सलाड़िया लाइ आहियां। मां मेन उहिदे ते आहियां, वॾी उहा माशाअल्लाह मुंहिंजी पोज़ीशन। पार्टी वारनि सां उन ख़बर आहे असां सां गॾु ई आहे, पर बहरहाल ॿियनि पार्टियुनि सां असां सां को राब्तो न थियो आहे। न असांजी बिरादरी में कोई न विया हुया, ईअं 2 टे ॻोठनि में उन्हनि चयो साईं असां हली असां भई मीटिंग कंदासीं। अॼु असांजी मीटिंग थी आहे खानपुर पूरे तालुके जी, पूरे तालुके जी बिरादरी अॼु मुतफ़िक़ा फ़ैसिला थिया। जेकी बि सियासी पार्टी जा नुमाइंदा डायलॉग कंदा उहे मूं सां ई कंदा। उन खां पोइ असां मां वेही करे पंहिंजे रईसनि सां मशवरो कंदो बाबा ही माण्हू असां वटि आया आहिनि, हाणे तव्हांजी राय छा आहे, कंहिंखे वोट ॾियणो आहे। उहो असां वरी हिकिड़ो वॾो मजमू जलसो घुराए करे उन में ऐलान कंदासीं त बाबा MNA ते असां हिनखे वोट ॾियूं था, MP ते असां हिनखे वोट ॾियूं था। उहो बाद में फ़ैसिलो अॼु हिननि जो फ़ैसिलो असांजो इहो सिर्फ़ु हिकु नुमाइंदो चुनंदो। मां हिननि जो शुक्रगुज़ार आहियां जंहिं मूं ते इतफ़ाक़ कयो आहे, ऐं मां हिन जो निहायती शुक्रगुज़ार आहियां पंहिंजी बिरादरी जो जंहिं मूं ते एॾो इतमाद कयो आहे। ऐं इंशाअल्लाह मां हिन जे इतमाद खे ठेस न पहुचाईंदुमि। इंशाअल्लाह तयारियूं ज़बरदस्त आहिनि। ऐं जेको आहे इन इलेक्शन जे हवाले सां ऐं पंहिंजी ॻोठ तक़रीबन असांजा ॻोठ खानपुर तालुके में बि आहिनि, ऐं मां पाण जेको आहे त ज़िले जेकाबाद में आहियां ऐं मुंहिंजी बिरादरी आहे हिते। ऐं अॼु जेको आहे त असां पंहिंजो कठ इन जे करे घुरायो आहे त पंहिंजी बिरादरी खे मुतफ़िक़ राय सां ऐं जंहिं बि प्लेटफॉर्म ते बीहंदासीं इंशाअल्लाह हिकिड़े प्लेटफॉर्म ते बीहंदासीं। ऐं इन हिसाब सां असां जेको अॼु कठ घुरायो था, मोज़ीज़ीन घुराया आहिनि, मोतबर घुराया आहिनि, पंहिंजा रईस घुराया आहिनि ऐं नौजवान घुराया आहिनि। ऐं इन हिसाब सां जेको आहे त असां कोशिशि इहा ई कई आहे पंहिंजी बिरादरी हिसाब सां असां हिकिड़े प्लेटफॉर्म ते गॾु थियूं ऐं इहो गॾु करे हिकिड़ो ई राय कंदासीं, इंशाअल्लाह हिकिड़ो ई फ़ैसिलो कंदासीं। इन हिसाब सां फ़ैसिलो फ़िलहाल तरह ते कोई न थियो आहे, कंहिं पार्टी जे लेवल ते कोई न थियो आहे। बाक़ी जेको आहे त सियासी लेवल ते जेको आहे असां अॻुवाणी तालुके खानपुर ऐं डिस्ट्रिक्ट जेका शिकारपुर जे लाइ AK ख़ान खे ॾिनी आहे, उन हिसाब सां बिरादरी सां सलाह मसलत करे जेको बि थी सघियो उहो रद्द अमल जेको आहे AK ख़ान पाण जोड़ींदो। साहब जेका त खानपुर तालुको जेका ॻोठ रहीमाबाद में मुख़्तलिफ़ बिरादरियूं इलाइक़नि जूं लाशारी बिरादरी मुख़्तलिफ़ ॻोठनि मां घुरायूं आहिनि। हुनजा नोटेड माण्हू माना सिर्फ़ु रईस ऐं चङा नौजवान सरगर्म उहे हिन बिरादरी जा घुराया आहिनि। जेकॾहिं सॼी बिरादरी घुराई आहे त तमामु वॾो मजमू थिए आहे, पर हुनजे करे वक़्त जे हालात खे ॾिसी मुख़्तसिर जेका त रईस घुराया आहिनि। उन्हनि रईसनि ऐं असांजो चीफ मुक़दम फ़कीर मोहम्मद लाशारी हिन हवाले सां जेकॾहिं शिकारपुर जे डिस्ट्रिक्ट जे हवाले सां उहे रईसनि मुक़दम उहे अख़्तियारात जेका त सियासी अख़्तियारात उहे AK लाशारी साहिब जे हवाले करे छॾिया आहिनि। उहे जंहिं बि सियासी पार्टियुनि सां जेका त हीउ डालाक कंदो AK लाशारी साहिबु कंदो।
बहरहाल पंहिंजे जेका रईसनि सां सलाह मशवरो ज़रूरु कंदो। लाशारी बिरादरी जी तरफ़ां घुराई हुई ताकि खानपुर जे हवाले सां जंहिंमें हिन में इहो अख़्तियार लेके लाशारी खे असां पंहिंजे ॻोठ सदर लाशारी सां असांजी वाबस्तगी आहे। असां पंहिंजे ॻोठ सदर लाशारी मां जेको आहे सो मुअज़्ज़िज़ शख़्सियत जी हैसियत सां असां हिते शिरकत कईसीं, जंहिंमें एके लाशारी खे असां मुंतख़िब कयो आहे। त जंहिं सां बि तव्हां कमेंटमेंट कंदो या कंहिं सां बि कहिड़ी बि पार्टी सां तव्हां जेको कुझु ॻाल्हाईंदो असां तव्हांजे कढूं, असांजो तव्हांजे हवाले आहे, जंहिंखे बि ॾेई सघो था असां तव्हांजा अख़्तियार हवाले करे छॾिया आहिनि। नाज़रीन, लाशारी बिरादरी के चीफ मुक़दम फ़कीर मोहम्मद लाशारी एके लाशारी समेत मुख़्तलिफ़ उन्हनि चङनि मुड़ुसनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, जिन जो चवणु हुयो त 25 जुलाई ते 2008 ते थींदड़ आम इलेक्शन जे हवाले सां लाशारी बिरादरी जे जेको आहे पग जेकी आहे उहा चङमुसी जी एके लाशारी खे ॿधाई वई आहे खानपुर तालुके जी। ऐं कुझु ॾींहंनि में लाशारी बिरादरी इहो फ़ैसिलो कंदी त शिकारपुर ज़िले अंदरि कहिड़े उमेदवार जी हिमायत कंदा। ऐं हिननि इहो बि ॿुधायो त असां लाशारी बिरादरी जेको आहे हिक ई प्लेटफॉर्म ते गॾु आहियूं ऐं असां कुझु ॾींहंनि में वॾे प्रोग्राम जी सूरत में हिकिड़ो कन्वेंशन कोठाईंदासीं जंहिंमें इहो फ़ैसिलो कंदासीं त असां कहिड़े उमेदवार जी मदद कंदासीं। कैमरामैन अली मुर्तज़ा नक़वी सां गॾु रहीम लारिक, सिंधरी न्यूज़, कानपुर।